सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, अॼु 27 जी रात आहे। प्रोग्राम आहे रमज़ान ऐं क़ुरान। पाण ॻाल्हायूं था अॼु नुज़ूल क़ुरान जे ख़ुशीअ में, नुज़ूल क़ुरान जे हवाले सां, क़ुरान जे फ़लसफ़े ते। हूअं बि असां रोज़ानो इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा ईंदा आहियूं, छो त असांजो उनवान ई आहे रमज़ान ऐं क़ुरान। 27 रमज़ान रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ में हिकु अहम ॾींहं जी हैसियत थो रखे। फ़ारान पहाड़ियुनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे। मके जे पहाड़ियुनि खे फ़ारान थो चइजे। फ़ारान जे पहाड़ियुनि में हिकु पहाड़ ते हिकिड़ी गार आहे जंहिंखे गार हिरा थो चयो वञे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्ती मुबारक, जेका ॼमंदे ॼाम हुई, जेके अज़ल खां अबद ताईं रहमतुल लिल आलमीन आहिनि। दुनिया न हुई तॾहिं बि रहमतुल लिल आलमीन हुया। दुनिया तख़लीक़ थी तॾहिं बि पाण रहमतुल लिल आलमीन हुया। ऐं दुनिया हले पई, संदन दौर मुबारक आयो, जॾहिं धरतीअ ते तशरीफ़ फरमा थिया तॾहिं बि रहमतुल लिल आलमीन हुया। पर तॾहिं असांखे पंहिंजी रहमत जा मुजस्सम जलवा पसायूं। ऐं जॾहिं हींअर पाण असां सां गॾु मुजस्सम तौर ते न आहिनि, पर उन्हनि जे तालीमात जा अनवारात, उन्हनि जे नबूवत जो नूर, उन्हनि जे हस्तीअ जा उहे हुगा रहंदी दुनिया ताईं, बल्कि रहंदी हस्तीअ ताईं मौजूदु रहणा आहिनि। छाकाणि त पाण वजह काइनात आहिनि। लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह साईं फरमाए थो, जेकॾहिं तूं न हुजे हा त पोइ हीअ काइनात बि मां न ख़लक़िया हा। अव्वल मां ख़लक़ल्लाहुल क़लम। अल्लाह साईं फरमाए थो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त परवरदिगार आलम जॾहिं काइनात खे तख़लीक़ करण जो इरादो फरमायो त सभ खां पहिरियों शइ जेका तख़लीक़ फरमाई अल्लाह साईं मादी शयुनि में, उहा हुई कलम। रूहानी शयुनि में जेका अल्लाह साईं सभ खां पहिरियों शइ तख़लीक़ फरमाई, उन जे लाइ पाण फरमायनि अव्वल मां ख़लक़ अल्लाह नूरी। रूहानी शयुनि में अल्लाह साईं सभ खां पहिरियों मुंहिंजो नूर तख़लीक़ फरमायो। ऐं उन नूर जी हिन काइनात जे तॾहिं तजल्ली थी, तॾहिं हिन काइनात साहु खयों। अनफुसो आफ़ाक़ में ज़िंदगी ड्रोड़ी आई। उन ज़िंदगीअ जो जेके तजल्लियात हुयूं, उहे आसमानी किताबनि जे सूरत में वक़्तन फ़वक़्तन धरतीअ ते नाज़िल थींदियूं रहियूं। कॾहिं तौरेत जे सूरत में, कॾहिं ज़बूर जे सूरत में, कॾहिं इंजील जे सूरत में, कॾहिं ॿियनि सहीफ़नि जे सूरत में, जेके मुख़्तलिफ़ पैगम्बरनि ते नाज़िल थिया। मिसाल जी ॻाल्हि, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते को मुनज़्ज़म किताब नाज़िल न थियो, पर उन ते सहीफ़ा नाज़िल थिया, सुहफ़ इब्राहिम व मूसा। हालांकि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उलुल अज़म पैगम्बरनि मंझां आहिनि, बल्कि अबुल अंबिया आहिनि पाण, बल्कि दीनी हनीफ़ियत जा बानी आहिनि। छो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेको तख़लीक़ जो सिलसिलो शुरू थियो, उन्हनि जे नबूवत खां पोइ उन्हनि जी औलाद में जेका नबूवत आई हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं, त हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगीअ में जेको तूफ़ान नूह जो वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ इंसानियत मुख़्तसर वञी रही। उन मां वरी जेके इंसान वधिया वेझा, उन्हनि मां जेके वधि में वधि नबी आया आहिनि, उहे हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मंझां आहिनि।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद मंझां हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जी औलाद ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद। हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ा हुया अरब आरबा, ॿिया हुया अरब मुस्तअरबा। त हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मां जेका कुरैश जी औलाद आहे, कुरैश जी औलाद में खां पोइ जेका हज़रत उन खां पोइ न बल्कि बैक वक़्तु हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जी औलाद हुई, उन्हनि में यहूदियत जे जेका शाख आहे। छो त हर नबी आख़िरी नबीअ जी बिशारत पंहिंजे पंहिंजे नबूअत जे ज़माने में ॾींदो आयो। यातीनी मिन बअदी नबियुन इस्मुहु अहमद, इहा आयत हर नबीअ जो उनवान रही आहे त मूंखां बाद हिकिड़ो नबी अचिणो आहे जंहिं नबीअ जो नालो अहमद आहे। धरतीअ ते उनजो नालो मुहम्मद आहे, अर्श ते उनजो नालो अहमद आहे। आहिनि ॿिन्ही में रूट जा लफ़्ज़ हमद जा, सारायल। जॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तवल्लुद थिया तॾहिं संदन ॾाॾा साईं हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु तवाफ़ था फ़रमाइनि। तवाफ़ में उहे तवाफ़ जी कैफ़ियत जेका थींदी आहे न, उन में तफ़क्कुर जा जेके अनवारात हूंदा आहिनि उहे इंसान जे ज़हन खे वधीक तेज़ बि कंदा आहिनि ऐं वधीक रोशन बि कंदा आहिनि। तवाफ़ में इहे हिकिड़ो रखियलु आहे, इंसानी फितरत बि आहे ऐं परवरदिगार आलम जी तजलियात जो जेको नुज़ूल थिए थो इंसान जे मथां। छो त धरतीअ ते खाने काबा जेको आहे, अर्श ते बैतुल मामूर आहे। बैतुल मामूर ऐं धरतीअ जो खाने काबा पाण में सिध ते आहिनि। अल मलउल आला हिकिड़ो जहान आहे, आसमाननि खां मथां, हज़ीरतुल कुदुस खां बि मथां। उन जहान में जेके मलाइका आहिनि, जेके अल्लाह साईं जो अमुर धरतीअ ते वारे वटीअ सां खणी था अचनि, उहे बैतुल मामूर जे तवाफ़ में मगन आहिनि। ऐं उन जे सिध में जेको काबतुल्लाह आहे, धरतीअ ते इंसान उन जो तवाफ़ था कनि। हाणे माण्हुनि जो ऐं फ़रिश्तनि जो पाण में अमल जेको आहे हिकु जहिड़ो आहे। पोइ उन अमल जूं जेके तजलियात आहिनि, इंसान जे ज़ुबान ते जेके तवाफ़ कंदड़ जे ते लफ़्ज़ उचारजी था अचनि, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क लक ला शरीक लक लब्बैक। अल्लाह साईं मां वरी वरी हाज़िर थियुसि, इजो मां हाज़िर थियुसि, वरी मां हाज़िर आहियां, तोसां कोई शरीक कोन्हे को। तारीफ़ सॼी तुंहिंजे लाइ आहे, हमद सॼो तुंहिंजे लाइ आहे, नेमतूं सॼियूं तूं अता फ़रमायूं आहिनि। लब्बैक, मां उन्हनि सभिनी समेत हाज़िर थियो आहियां, वरी वरी हाज़िर थियो आहियां। त इन लफ़्ज़नि में जेके अनवारात आहिनि, जेके तजलियात आहिनि, उहे जॾहिं तजलियात इंसान जे ज़ुबान ते सादिर थियूं थियनि, उहे जॾहिं अर्श ते थियूं वञनि त माण्हूअ जे मथां हिकिड़े ख़ासि क़िस्म जी कैफ़ियत थी तारी थिए। इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजी ज़िंदगीअ जा खोड़ लाह चाढ़ा ॾिठा। नो मुस्लिम हुया, देवबंद मां उन्हनि दीनी तालीम हासिल कई ऐं तालीम जे बुलंदनि ते पहुता पाण ज़ाहिरी किताबी तालीमात में। वरी उन दौर जे सुपर पावर कंट्री रूस में पहुता, उते उन्हनि दुनिया जहान जा नवां फ़लसफ़ा ॾिठा जेके दीनियात जे पासनि खे वधीक रोशन कंदड़ बि हुया ऐं उन सां टकराइजंदड़ बि हुया। त मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जन उन्हनि खे तक़ाबुली मुताले जे लाइ उनवान ॾिना ऐं उन खां पोइ उन्हनि जो सफ़र जेको रहियो हिजाज़ ॾे रहियो। हिजाज़ में पाण मके पाक में 12 साल मुसलसल रहिया ऐं उतां जेको इल्मु ऐं इरफ़ान खणी आया, उहो असांजे मौजूदा दौर में इल्म ऐं इरफ़ान जो जे बुलंदियुनि जो उहो शाहकार आहे जो तव्हांखे आम तफ़सीरनि में ऐं आम किताबनि में उहे ॻाल्हियूं न मिलंदियूं। पाण फ़रमाइनि त मां जॾहिं फ़ारिग़ वक़्त में तफ़क्कुर ऐं मुराक़बे जी कैफ़ियत में ईंदो हुउसि त काबतुल्लाह जे साम्हूं थी वेंदो हुउमि। मालिकी मुसलो हूंदो तॾहिं मालिकी मुसले जे पासे खां वञी मां काबतुल्लाह जे साम्हूं वेहंदो हुउसि। पोइ मां काबतुल्लाह में यक टिक ॾिसंदो रहंदो हुउसि, टिक ॿधी काबतुल्लाह खे, ऐं पोइ को मौज़ू मुंतख़ब कंदो हुउसि, उन मौज़ूअ ते मां
घणो कुझु सोचींदो हुउसि त पाण फरमाइनि त मां महसूसु कंदो हुउसि त मुंहिंजे जा तबक़ रोशन था थियनि ऐं मुंहिंजे अंदर में हिकिड़ा ग़ैर मरी क़िस्म जा अनवारात था अचनि जेके मुंहिंजे ज़हन खे रोशन था कनि। तंहिंजे करे पाण फरमाइनि त मूं जेके तफ़सीरी नुक़्ता बयानु कया आहिनि उन्हनि तफ़सीरी नुक़्तनि में हज़ीरतुल क़ुदुस जी तजलियात ऐं अनवारात बि शामिल आहिनि। त हज़रत अब्दुल मुत्तलिब जन जेको तवाफ़ पिया फरमाइनि उन तवाफ़ जे दौरान पाण तफ़कुर पिया कनि पंहिंजे पोटे मुबारक जे इस्म मुबारक ते त मां पुट जो पंहिंजे पोटे जो नालो छा रखां, छो त हज़रत अब्दुल्लाह जन त संदन विलादत उज़्मा खां पहिरियां ई परवरदिगार आलम खे प्यारा थी चुका, पाण यतीम थी ॼावा ऐं यतीम ॼमण में हिकमत कहिड़ी हुई छाकाणि त पाण सॼी इंसानियत जा भरझल हुआ त को शख़्स जेकॾहिं ॿी ज़िंदगीअ जी गुरबत, ॿिया ज़िंदगीअ जा मसइला, ॿिया ज़िंदगीअ जा जेके समाजी लाहियूं चाढ़ियूं आहिनि उहे माण्हूअ जे ज़िंदगीअ में अचनि थियूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन बाबति तालीम ॾियनि, पर खेनि वालिद साहब जेकॾहिं ज़िंदगीअ में मुयसरु हुजे हा त जेके शख़्स यतीम थी पैदा थियनि था उहे शख़्स जेकॾहिं चवनि हा त असांजी यतीमीअ जी कैफ़ियत खे हज़रत मुहम्मद माज़ लाइ नथो सम्झी सघे छाकाणि त उन यतीमीअ जो दौरु न ॾिठो, त उन जे इन क्लेम खे ख़तमु करण जे लाइ परवरदिगार आलम पंहिंजे तकवीनी उमूर सां हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे यतीम करे पैदा कयो त जीअं माण्हू जेके यतीम आहिनि उहे जॾहिं पंहिंजी यतीमीअ जो अहसासु क्लेम करणु चाहिनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे आॾो पंहिंजी सरापा रहमत सां अचनि साम्हूं ऐं उन्हनि खे ॿुधाइनि त हाओ तव्हांजी यतीमीअ जो अहसासु मां भरपूर तरह महसूसु करे सघां थो छाकाणि त मां ख़ुदि यतीम हुयुसि। छो त यतीम जी जेका परवरिश थिए थी पीउ खां सवाइ त उन शख़्स जा अहसास वधीक उजागर था थियनि। तव्हां ॾिसंदा आहियो त यतीम ॿार वधीक हसास थींदा आहिनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब जन जेको तवाफ़ था कनि उन तवाफ़ में अल्लाहुम्मा लब्बैक जूं जेके सदाऊं आहिनि उन्हनि सदाउनि में बुत परस्ती उन्हनि में कान हुई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अबाननि में। बाक़ी सरदार जेके रईस हुया सोट मासात उन्हनि में बुत परस्तीअ जो अंसर हुयो, जेके बुत परस्तीअ जे आड़ में धंधो बि कंदा हुआ, पंहिंजो तौहीद खे मेटे छॾियो उन्हनि शख़्सनि। त हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो त मां अहिड़ो नालो तजवीज़ करणु चाहियां थो पंहिंजे पोटे जो उन जे नाले जे माना मां साबित थिए त हिन शख़्स जी पंहिंजे दौर में बि ऐं रहंदी दुनिया ताईं बि वाखाण ई वाखाण थिए त उन जे ज़ुबान ते जेको लफ़्ज़ अल्लाह साईं इल्क़ा फरमायो उहो हुयो मुहम्मदुन सय्यदुल कौनैन व सकलैन जो सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नाले मुबारक जा 3 लफ़्ज़ जेके आहिनि रूट आहिनि हा मीम दाल हामद, उहा शख़्सियत जंहिंजी हर वक़्तु साराह कई वञे, जंहिंजी हर वक़्तु दुनिया में गूंज हुजे। धरतीअ जी जेका बेहक आहे उन धरतीअ ते जेको वक़्त जो निज़ाम आहे उन वक़्त जे निज़ाम मुताबिक़ धरतीअ जे कंहिं न कंहिं कुंड में हर वक़्तु आदान गूंजंदी रहंदी आहे। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। त अज़ान जा इहे अल्फाज़ धरतीअ जे कुंड कुड़छ में हर वक़्तु गूंजनि था। तजलियात जा उन्हनि जे मथां अनवारात क़ुरान जे सूरत में कीअं नाज़िल थिया उन ते पाण अचूं था नंढड़ी साईअ खां। सलाम रमज़ान 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 सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान
जी नाज़रीन किराम, हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो जेको नंढपण गुज़ारियो यतीमीअ जे अहसास में, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं माहौल में वॾा थिया, उहो माहौल अरब जो उहो फ़सादात जो माहौल हुयो, जंहिंमें व्याज जो निज़ाम, जुआ जो निज़ाम ऐं बुत परस्तीअ जो निज़ाम उरूज ते हुयो। बुत परस्तीअ जो पस मंज़र छा हुयो? 360 बुत जेके काबे जे चौधारी मौजूदु हुया। खाना काबा त नंढड़ो आहे न, उन में त 360 बुत नथा अची सघनि। नंढड़ो जेको मुकअब काबतुल्लाह आहे, उन में 360 बुत न हुया। उन में उज़्ज़ा ऐं हुबल, लात ऐं मनात कुझु अंदरि हुया, कुझु जेके आहिनि काबतुल्लाह जी छत ते हुया। त लात, मनात, उज़्ज़ा ऐं हुबल, इन्हनि में उज़्ज़ा, लात, मनात इहे पंहिंजे दौर जूं हिकिड़ियूं समाज सुधारक ऐं सरकर्दा क़िस्म जूं ख़वातीन हुयूं, जिन जे पस मंज़र में उन्हनि जा मुजस्मा खड़ा कया, त माण्हू अची उन्हनि जे आॾो निमंदा हुआ। ऐं जेको वॾो सरदार हुयो, उन वॾे सरदार जो पंहिंजे उन बुत ते क्लेम हूंदो हो। क्लेम जो छा मतिलबु आहे? त हर बुत सां पेती ॻंढियल हूंदी, जंहिं पेतीअ में चंदो विझिबो हो। थींदो छा हो त उन ज़माने में उते काबतुल्लाह खां 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते उकाज़ नाले हिकिड़ो मैदान आहे। उकाज़ में मेलो लॻंदो हो, जंहिं मेले जो सफ़र जेको उरूज हूंदो हो, उहो हूंदो हो फेबरवरी, मार्च, अप्रैल ऐं मई, 4 महीना। क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं उन्हनि खे हीअं ज़िक्र फ़रमायो आहे त लि ईलाफ़ क़ुरैशिन ले ईलाफ़ क़ुरैशिन ईलाफ़हिम रिहलत शिताअ व सैफ़। क़ुरैश जी मुहबत में सफ़र सियारे ऐं ऊन्हारे जे दरमियानी मौसम जो, सियारे ऐं ऊन्हारे जी दरमियानी मौसम इहा ई थी बीहे, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई। इन्हनि ॾींहंनि में न घणो सीउ हूंदो आहे जेको माण्हूअ खे मारे विझे, या थधि जेका माण्हूअ खे सटे विझे, ऐं न कोई वरी एतिरी गर्मी हूंदी आहे जेका माण्हूअ खे सटे सघे। उते जेके काफ़िला पहुचंदा हुआ शाम वञण जे लाइ, या फारस वञण जे लाइ, या रोम वञण जे लाइ, त उहो उन्हनि जो घटि हूंदो। बको जंक्शन आहे, जंक्शन माना जिते मुख़्तलिफ़ मुल्कनि जे जितां रस्ता निकिरनि ऐं उते अची ॻंढिजनि रस्ता। हाणे उते जेके शख़्स ईंदा, 4 महीना जो मेलो लॻंदो, त 4 महीना मेलो लॻण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जेको मैदान हुयो, उन मैदान जा नंढड़ा नंढड़ा टुकड़ा माण्हू किराए ते वठंदा, बसवाड़ ते वठंदा। दुकाननि जे लाइ, स्टॉलनि जे लाइ माण्हू बसवाड़ ते टुकड़ा वठंदा। त उन्हनि शख़्सनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां, बल्कि शख़्सनि खे मजबूर न कयो वेंदो, पाण ॿिए काबतुल्लाह सां त मानूसियत सभिनी मज़हब वारनि जी रही आहे न, सवाइ दहरीअ जे। त उहे ईंदा हुआ ऐं उते उन्हनि जे चौधारी जेके बुत हूंदा हुआ, जेके वॾनि वॾनि सरदारनि जा वॾा वॾा वापारी दोस्त हूंदा, उहे अची उन्हनि बुतनि जे आॾो जेके न्याज़ चाढ़ींदा हुआ, जेके नज़रूं बासूं ॾींदा हुआ, उन्हनि जे पेतनि में चंदो विझंदा हुआ। पेतनि में जेको चंदो जमो थींदो हो, उन चंदे उहे बुत जेके हुया सॼा तक़रीबन कुरैश ऐं सरदार, कुरैश कबीलो ऐं सरदार ऐं ॿिया नंढड़ा काकड़ कूकड़ जेके कबीला हुया, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा बुत हुया। पोइ मरकज़ी बुत जेके हूंदा, उते वॾा वॾा वापारी ईंदा, वॾा वॾा जेके ताजर हूंदा, उहे अची ज़ाहिरी ॻाल्हि आहे अशरफियूं दीनार ऐं दिरहम सोन चांदीअ जा इलाही विझंदा। पोइ उन्हनि जो धंधो इलाही थींदो। जेके काकड़ कूकड़ बुत हूंदा, उन्हनि खे कुरड़ मिलंदी, नंढड़ो चंदो का माना टको पैसो जेको उन्हनि खे मिलियो। हाणे उन्हनि बुतनि जी आड़ में माण्हू उन्हनि ते झुकंदा बि हुया, उन्हनि खे पूॼींदा बि हुया। असुल में इहे बुत जेके शुर्क जो उञाण हुया, उहे बुत उन्हनि खे बि ख़बर हुई त हे असांजूं आसूं नथा पुॼाइनि, हे असांजूं मुरादूं नथा पुॼाइनि, हे असांजा मसइला हल नथा कनि। ईं यसलुक हुमो ज़ुबाब, जेकॾहिं मखु अची उन्हनि जे नक ते वेहे त उन मख खे या उन्हनि खां का शइ खसे वञे त उन जी वाराइण जी या उन पंहिंजे नक तां मखु उॾाइण जी बि उन्हनि में ताक़त कान्हे। उहे पाण बि सम्झनि पिया
ॻाल्हि इहा हुई त बुतनि जे इन माहौल में माण्हू जेके ईंदा हुआ उन्हनि खे नज़राना ॾियणा पवंदा हुआ, चंदो विझणो पवंदो, जंहिंमां उहे कुटुंब ऐं ख़ानदान ऐं फैमिलियूं पलबियूं हुयूं। अहिड़े माहौल में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जनम वरितो। उते जेके शख़्स हूंदा हुआ वापार ते वञण जे लाइ उन्हनि खे पैसा खपंदा हुआ, उते उन्हनि खे जेके नज़राना जिन बुतनि में घणा पवंदा हुआ उहे घणनि नज़राननि वारा उन्हनि खे वरी पैसा ॾींदा हुआ व्याज ते। या जेके पंहिंजो न्याज़नि में उठ या ढगा या रिढूं या बकरियूं या छेला ज़बह थींदा हुआ त उन्हनि जूं जेके खलूं हूंदियूं उहे खलूं बि उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां फैमिलीअ में तक़सीम करे ॾींदा। उन्हनि मां जेका आमदनी थींदी घणी आमदनी हूंदी, घणी आमदनी, पोइ उहा उन्हनि जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे बेकार हूंदी। बेकार मूड़ीअ खे हू बजाए माण्हुनि जे मथां अहसान करण जो उन्हनि खे व्याज ते ॾींदा त बाबा वापसि अचो शाम ऐं यमन जे सफ़र तां या रोम ऐं फारस जे सफ़र तां जेको तव्हां कमाए अचो उन कमाईअ मां मूर असांखे ॾींदव ऐं नफ़ो तव्हां पंहिंजो कढंदव ऐं मूर ते जेको आहे सो हेतिरो असांखे व्याज बि ॾींदव। रिबा, रिबा माना जेका शइ बिना महिनत जे तव्हांखे पैसनि जी मूड़ीअ में हासिलु थिए, बिना महिनत जे, पोइ उहा शइ ते हुजे या पंहिंजो पैसनि ते हुजे। अॼुकल्ह व्याज जो हिकिड़ो नओं तरीक़ो बि निकिरी पियो आहे। सिधा सवां पैसा ॾियण जे बजाए छा थो करे व्याजी त शइ थो वठी ॾे। बाबा हीअ मोटर साइकिल आहे, हीअ मां तोखे वठी ॾिनी 50,000 जी मोटर साइकिल आहे, इहा तूं खण, तूं हिन जो मालिक आहे। ऐं हुनखे त 50,000 था खपनि, हू चवंदो साईं मोटर साइकिल मुंहिंजे कम जी न आहे, खणो तव्हां। हू चवंदो 45,000 में मां खईं, 5,000 उते कांटो लॻंदो। बाबा 6 महीननि खां पोइ तूं मूंखे हिन मोटर साइकिल जा ॾींदे 80,000, 30,000 जेके मथां रखियईं। हुन चयो व्याजीअ त मां इहो मुनाफ़ो रखियो शइ ते, हालांकि अणसिधी हरकत आहे इहा व्याज जी, बहरहाल मतिलबु हराम आहे इहा शइ बि। त इन माहौल में जॾहिं माण्हू पलजनि पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा जेके जिन वटि मूड़ी न हुई उन्हनि जो इस्तेसाल पियो थिए। ऐं जंहिं समाज में इस्तेसाल थींदो आहे, असां उन ते बार बार ॻाल्हाए चुका आहियूं त उन समाज में छा थींदो आहे, वेगाणप आम थींदी आहे, छित कुताई आम थींदी आहे, माण्हुनि जा घरेलू मसइला वधी वेंदा आहिनि, माण्हू हिक ॿिए जा जुंडा पटण शुरू कंदा आहिनि, भाइरनि में वेड़ शुरू थींदी आहे, माण्हू वालदेन जो नाफ़रमान थी वेंदो आहे, घणियूं समाजी ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो माहौल पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पए ऐं उन्हनि जी ओसर पए थी। ऐं पाण कुरैश फैमिलीअ जा शहज़ादा हुया, सरदार हुया, सरदार घराणे मां हुया, त उन्हनि जी फैमिलीअ खे अलाह साईं जेको रुतबो ऐं बुलंदियूं अता फ़रमायूं उहे मोरूसी हुयूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नस्ल मां। इन्हनि सभिनी शयुनि ते हुज़ूर जन जी नज़र हूंदी। ऐं पोइ पाण जॾहिं वापार जे मरहलनि मां गुज़री साइण ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा सां लाऊं लही ऐं उन ते तफ़क्कुर कंदा त उन तफ़क्कुर जे लाइ पाण ग़ार हिरा में निकिरी वेंदा। अञा क़ुर नाज़िल न थियो आहे, अञा रोज़ो फ़र्ज़ न थियो आहे, अञा इस्लाम जे तकमील जो जेको पैगाम नबूअत जे सूरत में, रसालत जे सूरत में आहे, संदन ज़िमेदारीअ तौर खे हिन हवाले न कयो वियो आहे। नबी त पाण हुया, अज़ल खां अबद ताईं हुया, ॼमण खां विसाल ताईं नबी हुया। पाण नबूअत जी ज़िमेवारीअ जो जेको हिकिड़ो पंहिंजो मरहलो आयो, उहो जेको मरहलो थो अचे, उन मरहले जी शुरूआति थी थिए रमज़ान। रमज़ान में रोज़ा मज़हबी तसलसल सां हलंदा ईंदा। त साले इंसान जेके हुया उहो ईसाईयत जो ज़मानो हुयो, ईसाईयत गुज़री चुकी ज़माने फ़तरत चइबो आहे उनखे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो घराणो छाकाणि त मज़हबी हुयो, उन्हनि में रोज़नि जो सिलसिलो हलंदो, पाण रोज़े सां हुया। बल्कि उन खां अॻु में ग़ार हिरा जो सफ़र त पाण घणो नुज़ूल वहीअ खां घणो अॻु में फ़रमाईंदा। त ग़ार हिरा में वेंदी ऐं उते ॾिसंदा हुआ, नज़र डोड़ाईंदा हुआ सॼे समाज ते त छा पियो वहिजे, छा पियो वहे, छा पियो वापिरिजे, माण्हू छा था सोचनि, माण्हुनि जी तहज़ीब कीअं आहे, माण्हुनि जी सक़ाफ़त कीअं आहे, माण्हू तमदुनी ज़िंदगी कीअं था गुज़ारनि, समाज कीअं थो जुड़े, समाज कीअं थो रहे। इन्हनि सभिनी शयुनि ते पाण ग़ार हिरा में वेही
तफ़क्कुर बि फरमाईंदा ऐं नज़र बि रखंदा हर शइ ते, छो त गारे हेरा अहिड़े सेंटर ते ठहियलु आहे जितां काफ़िलनि जो लंघ जेको थींदो उहे मंज़र बि नज़र ईंदा ऐं जेको मेलो लॻंदो उन ते बि निगाह पवंदी ऐं माण्हुनि जी जेका अचवञु थींदी उन अचवञ जो अंदाज़, उन अचवञ जी में जेके माण्हुनि जा तहज़ीबी उहिञाण हुया, छो त मुख़्तलिफ़ क़ौमूं ईंदियूं हुते, उन्हनि सभिनी शयुनि ते पाण नज़र रखंदा हुआ। बुलंदियुनि ते वेही सोचण जे करे सोच बि बुलंद थींदी आहे। बुलंदियुनि तां वेही जॾहिं तव्हां माहौल खे जाचींदा आहियो त उन में माहौल खे जाचण जी इलाही वुसअत तव्हांजे ज़हन में मापिजी वेंदी आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते तफ़क्कुर फरमाईंदा, तदब्बुर फरमाईंदा। सीरत जे नुक़्तनि में खोड़ अहिड़ियूं शयूं अचनि थियूं जिन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे रिलीफ ॾींदा, उन्हनि जा भरझलू थींदा ऐं माण्हुनि जे मथां जेको नाजाइज़ व्याज हूंदो उन व्याज जो भार घटाइण जे लाइ पाण इंतज़ाम फरमाईंदा। जेके नादार हूंदा उन्हनि जे लाइ पाण कमाईंदा ऐं जेके झेड़ा थींदा उन्हनि झेड़नि खे टारण में मदद कंदा। उन ज़माने में झेड़ो ईअं न थींदो त माण्हू विड़ी पियो, शाम जो ठही वियो या फ़ैसिलो थियो त जिंद छुटी। उहो झेड़ो जेको हो नसुलनि ताईं हलंदो हो। हिकु अजीब ग़रीब क़िस्म जी छसी हरकत जे पोयां अलाए केतिरा कूंदर कुसिजी वेंदा। इन्हनि सभिनी शयुनि खे इहे छो थियूं थियनि, समाज ईअं छो थो रहे, समाज जेको अॾिजे पियो सो टेढ़ो छो पियो अॾिजे, इन ते पाण तफ़क्कुर फरमाईंदा। रोज़े जी हालत में जॾहिं माण्हू पंहिंजे मादे खे ख़ाली थो रखे त उन वक़्तु दिमाग़ जे पासे ते जेके बुख़ारात चढ़नि था उहे फ्रेश आहिनि, जेके सोचण में वधीक उजागरी जो सबबु बणिबा आहिनि। पाण सोचनि था, तफ़क्कुर था कनि, तदब्बुर था कनि त हिकिड़े ॾींहं ते 27 जे रोज़े में आहिनि, 27 जे राति ते पाण जॾहिं पंहिंजे रोज़े जी हालत में आहिनि ऐं उन रोज़े जी कैफ़ियत में वहीअ जो जेको नुज़ूल थो थिए त उन वहीअ जे नुज़ूल में जेके आयतूं नाज़िल थियूं थियनि उन्हनि आयतुनि जे पस मंज़र में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेका राति आहे उन राति खे अल्लाह साईं फरमाइनि था इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। क़ुरान खे असां नाज़िल कयोसीं लैलतुल क़द्र में। लैलतुल क़द्र हाणे लैलतुल क़द्र जो जेको असर खां पोइ जेको सहरीअ खां पोइ, छो त रोज़े जी हालत हुई न, रोज़े जी हालत तॾहिं वञी बीहंदी जॾहिं सहरीअ जो वक़्तु गुज़री चुको। सहरीअ जो वक़्तु गुज़री चुको, रोज़े जी कैफ़ियत शुरू थी, अञा पंहिंजो सुबुह सादिक न थियो आहे। उन टाइम में सहर गाहीअ जो जेको वक़्तु आहे उन में वहीअ जो नुज़ूल थो थिए। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। लैलतुल क़द्र में असां क़ुरान जो नुज़ूल कयोसीं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ल्बे अतहर ते। लैलतुल क़द्र, क़द्र छा आहे? क़द्र माना ज़िंदगीअ सॼीअ जो नक्शो ठाहे उनखे पंहिंजे हिकिड़े मिक़दार में ॿियारे तय करे छॾणु त हाणे समाज हीअं हुजणु घुरिजे। उन राति में तय थियो अल्लाह साईं जे पारां त समाज जे अॾावत जो जा नवां बुनियाद हीअं हूंदा, तिजारत जा उसूल हीअं हूंदा, ज़मीन जे उपत जा उसूल हीअं हूंदा, अख़लाक़ियात जा पैमाना हे हूंदा, तअल्लुक़ात जा ऐं रसूमात जा पैमाना हिन लेवल जा हूंदा, बैनुल अक़वामी मयार जी सियासत हिन लेवल जी हूंदी ऐं जेके बि मतिलबु त ज़िंदगीअ जा लवाज़मात आहिनि उन्हनि सभिनी लवाज़मात जे लाइ अल्लाह साईं पंहिंजे कलाम पाक जी लैलतुल क़द्र जे नुज़ूल में लैलतुल क़द्र उनखे चइजे। क़द्र असांजी सिंधीअ वारो क़द्र न आहे त यार क़द्र ई कोन कई। क़द्र माना हिकिड़े अंदाज़े सां सॼे समाज जी बेहक जे लाइ नक्शो मुनज़्ज़म करे उनखे हिकिड़ो मौज़ून करार ॾेई उनखे नाज़िल कयो वियो। उन में अॻिते छा आहे उन ते पाण चवंदा नंढड़ी साईअ खां सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, क़द्र जी माना पे असां बयानु कईसीं त माना ज़िंदगीअ जा नेण नक्श क़द्र अक़दार अतवार तौर तरीक़ा रस्मूं रीतूं सभिनी शयुनि जो हिकिड़ो अंदाज़ो अल्लाह साईं क़ुरान पाक जे नुज़ूल में तय करे छॾियो।
इन अंज़लना फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र छा आहे? खैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीननि खां भली आहे। उहे 1000 महीना जंहिंमें ज़िंदगीअ में जो को मिक़दार न हुयो। महीना ॾींहं गुज़रिया, हफ़्ता गुज़रिया, उहे हफ़्ता महीना थिया, महीना उहे साल थिया, साल उहे जेके आहिनि सदियूं थी वियूं, सदियूं उहे हज़ारनि सदियुनि ताईं हलियूं वयूं। ज़िंदगीअ खे उहो ठहियल ठुकियल मिक़दार वारो पैमानो न मिलियो जेको हर्फ़े आख़िर हुजे लैलतुल क़द्र में। छाकाणि त हज़ारे सालनि जी वरियनि में तकमील दीन जे लाइ इंसान जंहिं फितरत ते ठाहियो वियो आहे, उन फितरत जे मुताबिक़ उनखे क़द्र यानी ज़िंदगी ठहियल ठुकियल ज़िंदगीअ जा आफ़ाक़ी उसूल, ज़िंदगीअ जा ठहियल ठुकियल आफ़ाक़ी उसूल जंहिंमें इंसाननि जी आमीज़श न हुजे। छो त इंसान जी आमीज़श जेकॾहिं कंहिं ज़िंदगीअ जी कानून साज़ीअ में आहे त माण्हू जेको कानून ठाहे थो, माण्हू त माण्हू आहे न। सुबुह जो माण्हू उथियो, फ्रेश न थी सघियो, पेटूं सही न वेही सघियो, उनजो मूड ख़राबु थी वियो, उहो अची कानून साज़ी कंदो त किन कंदो। माण्हू वियो घर वारीअ सां अणबणत थी पियसि, सुबुह जो दॿ खाई निकितो अची ऐं उन में पंहिंजे टीम में वेठो, हाणे उहो जेके ॻाल्हियूं कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे गंदु कंदो। इन जे करे अलाह साईं आफ़ाक़ी तालीमात में असांखे क़द्र जो जेको पैमानो ॾिनो आहे, ज़िंदगीअ जा तौर तरीक़ा रीतूं रस्मूं समाज खे अॾण जा नुक़्ता सभु आफ़ाक़ी तालीम में असांखे अलाह साईं ॾिनो। हे जेके दहरिया आहिनि जेके चवनि था कुझु बि कोन्हे को सभु कुझु बसि जदलियात सां थो हले, उहे माण्हू तव्हांखे जॾहिं कानून ॾींदा त उन्हनि माण्हुनि जो छा असरु हूंदो? पेटूं 2 ॾींहं न विया आहिनि, उन्हनि जी गैस मुंझी पवे, उन्हनि जी छा हालत थींदी? उहे था कानून ॾियनि तव्हांखे त हीअं ज़िंदगी गुज़ारियो। कमाल था कनि। खैरुम मिन अल्फ शहर, त अलाह साईं उनखे 1000 महीननि खां भलो इन करे करार ॾिनो त उन्हनि 1000 महीननि में आफ़ाक़ी तालीमात जो उहो मिक़दार, उहो क़द्र, उहो बैलेंस, उहो कानून, उहो ठोस कानून, उहो फितरी कानून न मिली सघियो। अॼु मिलियो आहे हिन राति में। इन जे करे खैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीना जेके इंसानियत जे लैलो नहार ते गुज़री चुका आहिनि, उन्हनि सभिनी में इंसानियत जॾहिं अधूरी हुई, अॼु इंसान पंहिंजे तकमील ॾांहुं पई वञे इंसानियत। तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम। इन राति में मलाइकनि जो नुज़ूल थो थिए। मलाइक जेके आहिनि उहे परवरदिगार आलम जे उन अणॾिठी हस्तीअ जा हिकिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके इंसानियत जे लाइ माहौल खे साज़गार करण में मददगार साबित थींदियूं आहिनि। उन मरहले में जॾहिं इंसान खे धरतीअ ते बेवस करण जे लाइ उनखे मुख़्तलिफ़ ॾावण विधा वेंदा आहिनि। उन में जॾहिं 1 साल गुज़री थो वञे, लैलतुल क़द्र मोटी थी अचे, उन लैलतुल क़द्र में वरी उन्हनि मलाइकनि जो मलए आला खां मलए साफ़िल में अर्श मुअल्ला खां हज़ीरतुल क़ुदुस में, हज़ीरतुल क़ुदुस मां इंसान अकबर ते, इंसान अकबर खां शख्स अकबर ते, शख्स अकबर खां इमाम नोए इंसान ते, इहो जेके बि कुदरत जा माॻ आहिनि उन्हनि में जेको मलाइकनि जो नुज़ूल थो थिए, तनज़्ज़लुल मलाइकत, उहे इंसानी सोचूं वीचारींदड़ उहे अज़ीम दिमाग़, उन्हनि में तजलियात था पेटनि त तव्हां जेको फितरत सां हम आहंग थी इंसानियत जे आज़ादीअ जे लाइ, इंसानियत जे सोझरे जे लाइ, इंसानियत जे तरक़ी तमद्दुन ऐं तहज़ीब जे लाइ वीचारियो था, उन में तव्हांखे मलाइकनि जी मदद हासिल आहे, जेका मदद अलाह जे पारां तजलियात जे सूरत में तव्हांजे रोशन फ़िक्रीअ जे उनवान सां तव्हांखे अता थी थिए। मिन कुल्ल अमरिन सलाम। हाणे इन राति में जेका सलामती अलाह साईं नाज़िल फरमाई हुई क़ुरान जे बरकत सां, त उन सलामतीअ जो आगाज़ थियो हो इंसानियत जे आज़ादीअ सां। इंसानियत जे आज़ादीअ जी तहरीक पुराणी हुई, उनखे नओं मोड़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिनो। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन नए मोड़ खे पाए तकमील पहुचायो। इहा हत्ता मतलअल फजर, उहा लैलतुल क़द्र जेका बाख फुटीअ ताईं फजर ताईं जेका मौजूदु थी रहे, उन में जेको तव्हां तफ़कुर था कयो, पंहिंजे जंहिं बि दौर में आयो उन दौर जा जेके बि मादी मसइला आहिनि, जेके बि गैर मादी मसइला आहिनि, जेके बि रूहानी मसइला आहिनि, जेके बि तव्हांजा सियासी मामलात आहिनि, इंसानियत सां कनेक्ट जेके बि मसइला आहिनि, उन सभिनी मसइलनि जे हल जे लाइ जॾहिं तव्हां तफ़कुर था कयो, उहा
टीम तव्हांजी उहो तव्हांजो जो जथो जॾहिं वेही ऐं सोचे थो उन में तनज़्ज़ुल मलाइकत जी जेका कैफ़ियत आहे, अनवारात ऐं तजलियात जेके हज़ीरतुल कुदुस मां नाज़िल थियूं आहिनि, तव्हां जेको सोचियो आहे सालिम सोच सां उनखे परवरदिगार आलम जे पैगाम खे माण्हुनि जे लाइ दग खोलण जो जेको ज़रियो था बणायो, उन में सलामती हुजे, माण्हुनि जे लाइ को बि रंज न हुजे, माण्हुनि जे लाइ को बि दर्द न हुजे, ऐं इंसानियत जे रंज अलम खां आज़ादीअ खां निजात जे लाइ सभ खां पहिरियों नुक़्तो आहे आज़ादी। त माण्हूअ जे मथां को बि ख़ुदा मुसलत न हुजे सवाइ हिकु अलाह जे। अलाह जो वजूद इंसान जे लाइ मञणु इन जे करे ज़रूरी आहे त उनखे निधणकाइप जो अहसासु न थिए, ऐं उनखे हिकु करे मञणु इन जे करे ज़रूरी आहे त छाकाणि त माण्हू पंहिंजी अज़मत खां वेसिलो न थिए। जेके ॿिया शख़्स उनखे पंहिंजे ख़ुदाईअ जो चोगो पाए ऐं झुकाइण ते कोशिशि था कनि, रूहानियत जी आड़ में, मुर्शिदीअ जी आड़ में, पीरीअ जी आड़ में, सरमाएदार जी आड़ में, जागीरदार जी आड़ में, हुकुमरान जी आड़ में, ताजर जी आड़ में, ब्यूरोक्रेट जी आड़ में, या कंहिं इदारे जी आड़ में, उन्हनि सभिनी खां हू बालातर आहे। मिन कुल अमरिन सलाम, उनजे ज़िंदगीअ जे हर मामले में सलामती पैदा करणी आहे। किथे बि हुनखे थाॿो ॾियण जे लाइ को बि अहिड़ो थुदो न आहे ठाहिणो जिते हू थाॿिड़िजे। इहा हत्ता मतलाइल फजर, जीअं राति खुटे थी ऐं बाख फुटे थी, ईअं इंसानियत जे लाइ निजात जो हिकिड़ो सामान नाज़िल थिए थो अचे लैलतुल क़द्र में। लैलतुल क़द्र जे उन अल क़द्र में जेको इंसान सोचे थो, उन सोच जो जेको मिक़दार आहे, उन सोच जी जेका बेहक आहे, उन में क़ौमियत आहे, उन में अंसरियत आहे पंहिंजे ॿोलीअ जी, पंहिंजे कल्चर जी, पंहिंजे तहज़ीब जी, उनखे बैनुल अक़वामियत सां कनेक्ट करे जॾहिं तव्हां सोचियो था, वीचारियो था, त हाणे उहो ज़मानो जेको फिरी थो अचे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेको वहीअ जे ज़रिए पैगाम मिले थो, 23 सालनि जे अरसे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उहो पैगाम पूरो वसूल फरमाइनि था ऐं उनखे राइज फरमाइनि था, बुत परस्तीअ जो ख़ात्मो फरमाइनि था, सरदार परस्तीअ जो ख़ात्मो फरमाइनि था, ख़ुदि सरदारनि खे मंदिअड़ो था ॾियनि, ख़ुदि अरब खे अजम ते फ़ोक़ियत खां इनकार था कनि, सूद जे व्याज जे सॼे निज़ाम खे पंहिंजनि पेरनि हेठां चीथाड़नि था, रंग ऐं नसुल जी बरतरीअ खे पाण खणी ऐं फेराए फिटो करे था छॾनि, अज़ल खां अबद खां ॿाहिरि कढी ला मकान में धोॾे ऐं लोॾे था छॾनि। उते पाण फरमाइनि था इन ज़मान क़द इस्तदार हैअतिही ख़लक़ल्लाहु समावात वल अर्द। बको फ़तह थी वियो। क़ुरान पाक जी पहिरीं आयत कहिड़ी आहे? इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। आख़िरी आयत क़ुरान पाक जी कहिड़ी आहे? अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। पहिरें में पढ़ण जो हुकुम आहे, तालीम जो हुकुम आहे, लिखण जो हुकुम आहे। आख़िर में आहे त इहे सभु शयूं तालीम जो मुकमिल थी वियूं, इहे सभु शयूं लिखण जो मुकमिल थी वियूं, इहे सभु शयूं तव्हां जूं तालीमात ऐं पढ़ाई ऐं लिखण जे पस मंज़र में मुकमिल थी चुकियूं। वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, जेको कुझु अची चुको उनजो नालो इस्लाम आहे। उहो इस्लाम जॾहिं इंसानु अपनाए थो त हाणे उनजे मथां लाज़िम आहे त पूरी दुनिया जा इंसान उनजे ज़ुबान खां ऐं उनजे हथनि खां महफ़ूज़ रहनि। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, काइनात जे नुक़्ते खां हली ही पोइ काइनात में गड़बड़ थी, पोइ काइनात में शिरक काहे पियो, पोइ काइनात में मुनाफ़िक़त काहे पई, पोइ धरतीअ ते अजीबो ग़रीब क़िस्म जूं तहज़ीबूं सिरजणु शुरू थियूं। उन्हनि तहज़ीबुनि में आमीदश शुरू थी वई, उन तहज़ीबुनि में तमद्दुन ऐं तरक़ीअ जा मापा जेके आहिनि कॾहिं उरूज जे पासे ॾे विया, कॾहिं ज़वाल जी पासे ॾे विया, कॾहिं पस्तनि में हलिया विया, कॾहिं बुलंदनि ॾे हलिया विया। फिरी घिरी अॼु ज़माने खे जी वाग वराए मां अलाह जे अमर सां फितरत जे उन नुक़्ते ते खणी आयो आहियां जंहिं नुक़्ते ते काइनात तख़लीक़ थी वई। माना जॾहिं काइनात तख़लीक़ थी हुई त तख़लीक़ जो उहो मरहलो जेको हो उन में न का तहज़ीब में गड़बड़ हुई,
न का तमद्दुन में गड़बड़ हुई, न को इंसानी ग़ुलामियूं हुयूं, न कोई इंसानियत बदहालीअ जो शिकार हुई, न ई वरी माण्हुनि में मिल्कियत जे अंबारनि लॻाइण जी हवस हुई, न ई वरी माण्हुनि खे ॿियनि जे हक़नि फॿाइण जी का हबच हुई, न उख़ुवती भाईचारे जो हसद ऐं तअसुब हुयो, ऐं न ई वरी खून रेज़ी ऐं क़त्लो गारत हुई जंहिं ॾींहुं काइनात खे अलाह साईं ख़ल्क़ कयो। पाण फरमाइनि था ख़ुतबा हजतुल वदा में त मां काइनात जे इन सॼे घोड़े खे लगाम ॾेई ऐं उन मरकज़ी नुक़्ते ते वठी अची बीहारियो आहे जंहिं मरकज़ी नुक़्ते ते अलाह साईं काइनात खे तख़लीक़ फरमायो। दुनिया में तहज़ीबुनि में जेका गड़बड़ थी मां उन्हनि खे साफ़ करे छॾियो। तमद्दुन में जेके बि उबता कम थिया मां उन्हनि सभिनी खे सुबतो करे छॾियो। इंसानियत जे तरक़ीअ में जेके बि रुकावटूं मूं उन्हनि रुकावटुनि खे मुंहुं भर किराए छॾियो। परवरदिगार आलम जे निज़ाम रुबूबियत में जेका बि मुदाख़लत थी मां उन मुदाख़लत जो कंधु मोड़े ऐं उनखे मरोड़े मौत जे वर चाढ़े छॾियो। हाणे इंसान जी ज़ुबान, हाणे इंसान जी ॿोली, हाणे इंसान जी क़ौम, हाणे इंसानियत जी सुञाण, हाणे इंसानियत जो महराज, हाणे इंसानियत जी चाल ढाल, ख़ुशहाली, आसूदगी, आज़ादी सभु क़द्र जे हिकु लफ़्ज़ में समायल आहे जेको लैलतुल क़द्र में अलाह साईं नाज़िल कयो, जंहिंजो नालो क़ुरान आहे। वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। लैलतुल क़द्र ऐं लिज़िक्र, ज़िक्र ऐं क़द्र मापे सां जेको ज़िंदगीअ जो ठहियलु ठुकियल फितरी मापो असांखे मिली वियो, फितरी नज़रियो असांखे मिली वियो, फितरी आइडियाज़ असांखे मिली विया। उन जे लाइ हाणे असांखे ज़िक्र जी कैफ़ियत में अचिणो आहे, जंहिं ज़िक्र जे लाइ क़ुरान असांखे आसान ॿोलीअ में, आसान उसलूब में, आसान अंदाज़ में का बि अहिड़ी मरबूत शइ न रखी अथई जेका असांखे चैप्टर वाइज़ मिली हुजे ऐं उनखे चैप्टर वाइज़ भञी ऐं असां स्टडी कंदा हुजूं। किताब हिकिड़ो जेको आम माण्हू लिखंदो आहे उनखे चैप्टर वाइज़ चैप्टर में हिकिड़ो बाब हूंदो आहे, बाब में किताब हूंदो आहे, किताब में बाब हूंदा आहिनि, बाब में फ़सल हूंदा आहिनि, फ़सलनि में उनवान हूंदा आहिनि, उनवाननि में सभु उनवान हूंदा आहिनि, हेडिंग्स, सभु हेडिंग्स। क़ुरान इन्हनि सभिनी तकल्लुफ़ात खां बालातर आहे। इन जे करे त उहो इंसान जी फितरत ते ठहियलु आहे। जीअं माण्हूअ जो ज़हन फ़िज़ा में मौजूदु बादलनि वांगुरु आज़ादु आहे, केॾीमहिल काॾे वड़े, केॾीमहिल काॾे मुड़े, केॾीमहिल बुलंदनि ते वञे, केॾीमहिल हेठि अचे, केॾीमहिल सितारनि खे लपेटे, केॾीमहिल चंड खे लपेटे। ईअं क़ुरान जो सॼो उसलूब जेको आहे लैलतुल क़द्र खां में नाज़िल थियणु शुरू थियो ऐं हजतुल वदा जे ख़ुतबे में अल यौम अकमलतु लकुम दीनकुम जे बिशारत सां असांखे मुकमिल थी मिलियो। इहे सभु बादलनि जूं जेके आयतूं आहिनि हैसियत रखनि थियूं, जेके असां वटि क़ुरान जे तिलावत जे सूरत में रखनि थियूं। त उते ई अनफुसो आफ़ाक़ जो ज़िक्र थो अचे, उते ई कससुल अंबिया जा तज़किरा था अचनि, उते ई क़ौमुनि जे उरूज जूं ॻाल्हियूं थियूं अचनि, उते ई क़ौमुनि जे ज़वाल जा दास्तान था अचनि, उते ई इंसान जी नफ़्सियात जी जेका कैफ़ियत आहे उहा थी बयानु थिए, उते ई परवरदिगार आलम जे मार्फत जूं ॻाल्हियूं थियूं अचनि, उते ई जहन्नम जे मंज़रनि जूं ॻाल्हियूं थियूं अचनि, उते ई जन्नत जे बिशारतुनि जूं ॻाल्हियूं थियूं अचनि। ऐं उन्हनि सभिनी जे तिलावत सां इंसान जे ज़हन में जेका तरावत थी पैदा थिए, वरतिलिल क़ुरआन तरतीला, ढारे पढ़ण सां, छंडे पढ़ण सां क़ुरान पाक जो उसलूब जेको इंसान जे ज़ुबान ते वारिद थो थिए, उन जी ज़रब लॻे थी इंसान जे क़ल्ब ते। उहा ज़रब इंसान जे ज़हन खे अञा वधीक रोशन थी करे, उहा रोशन ज़रब जेका आहे माण्हूअ खे सरापा सोजरो करे थी छॾे, जेका क़द्र करण जी उनखे हिमत थी ॾे ऐं उन क़द्र में ज़िक्र जी कैफ़ियत थी अची वञे। उन ज़िक्र जी कैफ़ियत में असांखे लैलतुल क़द्र जेका राति नसीब थी आहे, उन राति में असां अहद वरजाईंदासीं त क़ुरान पाक खे उन अंदाज़ सां पढ़ी पंहिंजो पाण खे सरापा रोशनी बनाईंदासीं। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान।
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।